ऐं कोयले समेत सिंध जे सभिनी मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। हुन अहिड़ो इज़हार हैदराबाद में मुस्लिम लीग नून जे इजलास खां पोइ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे कयो। सभु जेका पाण ॻाल्हि कई अॼु बंदनि जी ॻाल्हि थी, सिंध में ॿोॾि जा मुतासिरीन अञा दरबदर आहिनि, इन्हनि जो को धनी धोड़ी कोन्हे। इन्हनि जो छा पाकिस्तान जा मसाला सम्झणु खपनि। पहिरीं त मसालो आहे त सिंध जा मसाला फ़क़ति सिंध जा मसाला आहिनि। पाकिस्तान लीडर पाकिस्तान सिंधी वॾेरा आया आहिनि, अञा उहो कमीशन ते नथा ठहनि तंहिं करे कोई ठाहे नथो। लॉ एंड ऑर्डर जी हालत आहे त 40 सालनि जा नंढड़ियूं ॿारड़ियूं पैसा ज़िना थियनि पिया, हलनि पिया, जशन था भराइनि। असां शुरू खां गॾु लंडन में गॾु हुआसीं। उते असां सभिनी इहो फ़ैसिलो कयो हो त दहशतगर्दनि सां को बि अटैच न कंदो। पीपल पार्टी मौजूदु हुई। ॿियनि केतिरनि ॻाल्हि ते कयोसीं। पाणी कमेटी में गॾु हुआसीं पीपल पार्टी सां। त अदा कयो थल कैनाल, ग्रेटर थल कैनाल सो न ठहंदो। पीपल पार्टी अचण खां पहिरियों कमु उहो कयो। चयोसीं दहशतगर्दनि सां गॾु न हुजिबो। लाड़काने जो हुआसीं, दहशतगर्दनि जो यार आहे, गदार आहे, सभिनी गॾिजी न रहिया। उन सां गॾिजी थी विया। हीउ विकिणो वेठा आहिनि सिंध खे, असां ॿुधाइनि हे विकिणो वेठा आहिनि सिंध खे। हे विकिणी भॼी वेंदा स्विट्ज़रलैंड में, हिते वेठा हुआ, वरी ईंदा कोन हिते। हे विकिणो वेठा आहिनि, सभु सलाम करे खिलनि पिया, ॾंद पिया कढनि। सिंधी माण्हुनि खे बेवकूफ़ बनाए वेठा आहिनि। तव्हां 3 साल घुमिया, तव्हांखे हिते अचणु खपे। सिंध कंहिंजी प्रॉपर्टी वॾेरनि जी आहे, ईसन मूसन खबीसन ऐं दहशतगर्दनि जी न आहे। जेको बि सचो आहे, जेको बि आवाम दोस्त आहे, जेको बि सम्झे त मूंखे आवाम जी ख़िदमत करणी आहे, उहो अंग्रेज़ हुजे, जर्मन हुजे, जापानी हुजे, केर बि हुजे, उहे ज़मीन जा नेक नियत माण्हू असांजी हालत ॾिसनि ऐं असां हमदर्दी इज़हार कनि।